सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीनी क़यादत ऐं अवाम खे योम तासीस जूं वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन हर ॾुखे वक़्त जा बहितरीन दोस्त रहिया आहिनि। चीन साइंस, मईशत ऐं टेक्नोलॉजी में वॾी तरक़ी कई आहे। CPEC ज़रिए पाकिस्तान में तरक़ी ऐं ख़ुशहाली ईंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो हो त IMF सां ॻाल्हियुनि दौरान चीन जो किरदारु वाखाण जोॻो आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती हिमालय खां ऊची ऐं समुंड खां ऊनी आहे। CPEC बतहत पाकिस्तान ऐं चीन में B2B राब्ता वधंदा। चीन इलाइक़ई अमन लाइ हमेशह किरदारु अदा कयो आहे। फैज़ हमीद अहम उहिदे ते वेही मख़सूस सियासी जमायत खे हथी मथे आणे रहियो हो। फैज़ हमीद ते इल्ज़ाम सियासी आहे, जंहिंजो कोर्ट मार्शल थी रहियो आहे। मोदी बि भारतीय फौज खे सियासी बणाए मुखालफ़नि ख़िलाफ़ इस्तेमाल करे रहियो आहे। हिटलर बि जर्मन फौज खे सियासी सोच तहत हलाए मुखालफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई। पाक फौज सां बि अहिड़ी वारदात करण जी कोशिश कई वई। अस्करी अमलदारनि चयो आहे त फौज आइन जी वफ़ादार आहे, जंहिंजी का बि सियासी सोच न आहे। माज़ी में हिक सियासी जमायत फ़सादीन सां ॻाल्हियूं कयूं, हाणे बि ईअं करण लाइ चयो पियो वञे। माज़ी जे तजुर्बे मां ख़बर पइजी वई आहे त ख़ारिज सां ॻाल्हियुनि जो को बि फ़ाइदो न आहे। अफ़गान हुकूमत सां दहशतगर्दनि खे रोकण लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क्रिमिनल जस्टिस सिस्टम खे ठीक ऐं कानून खे लागू करणो पवंदो। कानून साज़ी करण पार्लियामेंट जो कमु आहे। आइन उहो अख़्तियार पार्लियामेंट खे ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट जे आर्टिकल 63 बाबति तशरीह आइन ॿीहर लिखण बराबरि आहे। कंहिंखे हक़ न आहे त आइन खे रीराइट करे। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर अता तरड़ चयो आहे त आर्टिकल 63 जी तशरीह में चयो वियो त वोट दाख़िल थींदो पर ॻणियो न वेंदो। हिक पार्टी जे मेंबरनि खे ॿी पार्टी में कीअं वञण ॾेई सघिजे थो। स्पीकर जो किरदारु पार्लियामेंट जी बालादस्ती लाइ हूंदो आहे। स्पीकर जो इलेक्शन कमीशन खे ख़त तारीख़ी आहे, जेको पार्लियामेंट जी बालादस्ती लाइ आहे। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रवायत हलंदी पई अचे त रिश्तेदारी आहे त जज थींदा, उन जो नुक़सान निज़ाम अदल खे थी रहियो आहे। इस्लामाबाद में वकील जी तक़रीब खे ख़िताब कंदे PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणो त अदालती निज़ाम ठीक करण लाइ आइनी अदालत ज़रूरी आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे 50 सालनि खां पोइ इंसाफ़ मिलियो। छा अवाम खे बि 50 साल इंतज़ारु करणो पवंदो? जजिस जी मुक़ररी जो तरीक़ेकार तब्दील करणो पवंदो। अवाम खे बिना देर इंसाफ़ ॾियण लाइ कमु करणो पवंदो। मुखालिफ़ धुर जे अॻुवाण उमर अयूब चयो आहे त बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं आज़म नज़ीर तरड़ खे आइनी मसौदे जी का बि ख़बर न आहे। ख़ुसूसी कमेटी में बि को बि ड्राफ्ट नाहे ॾिनो हुयो। हुकूमत सिर्फ़ गुॾड़े वारो किरदारु अदा करे रही आहे। हुकूमत हिक फ़र्द लाइ सुपर अदालत ठाहे रही आहे। आइनी मामला आइनी बेंच जोड़े आख़िर छो हल न कया विया। मौलाना फज़लुर रहमान जो किरदारु तारीफ़ जोॻो आहे। अहिड़ी का वधीक तरमीम आई त पार्लियामेंट में मुक़ाबिलो कंदासीं।